वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार जो इम्कान साम्हूं आयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार जो इम्कान साम्हूं आयो आहे। ज़रियनि मूजिब पेट्रोल फ़ी लीटर ₹2.86 सस्तो करण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब डीज़ल जे फ़ी लीटर अघ में ₹3.70 इज़ाफ़ो करण जो इम्कान आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार जो इम्कान आहे। पेट्रोल फ़ी लीटर ₹2.86 सस्तो करण जो इम्कान आहे, जॾहिं त डीज़ल जी फ़ी लीटर अघ में ₹3.70 फ़ी इज़ाफ़ो करण जो इम्कान आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब पेट्रोल फ़ी लीटर ₹2.86 सस्तो करण जो इम्कान आहे, जॾहिं त डीज़ल जे फ़ी लीटर अघ में ₹3.70 इज़ाफ़ो करण जो इम्कान आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। डीज़ल जे फ़ी लीटर अघ में ₹3.70 इज़ाफ़ो करण जो इम्कान आहे। ज़रियनि जो अहिड़ो चवणु आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार जो इम्कान आहे।